सिंध जे सूंह असांजा इल्म जे शहर जामशोरे मां हक़ मौजूद सिंध मौजूद प्यार पचारूं चैनल जे पारां इन वक़्तु असांजी मुख़्तसर कचहरी ज़िंदगी प्यार जे हवाले सां सिंधी अदबी संगत शाख सिंध यूनिवर्सिटी कॉलोनी जामशोरे जे सेक्रेटरी नौजवान कहाणीकार ज़ाहिद मुर्तज़ा साहब सां आहे ऐं असां उन खां ॿुधंदासीं त ज़िंदगी छा आहे ऐं ज़िंदगी में प्यार जी कहिड़ी अहमियत आहे। सब खां पहिरीं त महिरबानी प्यार ऐं पचारूं चैनल जी जो जिन असांखे मौक़ो ॾिनो। जेसिताईं तालुक़ु आहे ज़िंदगी ऐं प्यार जो, त ज़िंदगी ऐं प्यार हिक ॿिए सां लाज़िमो मलज़ूम आहिनि। इहे हिक ॿिए खां ॿई जुदा न आहिनि। तव्हां दुनिया जी जेका बि तारीख़ आहे, चाहे मज़हबी हुजे या जेके मज़हब खां अलॻि हुजे, जेके बि माण्हू जंहिं नज़रिए जा माण्हू आहिनि, उन्हनि जो बुनियादु आहे ई प्यार ऐं ज़िंदगी। ख़ुदि ख़ुदा जेको आहे उन जेका बि सॼी जेका काइनात ख़ल्क़ी आहे, जेको मज़हब आहे या जेको क़ुरान जेको लिखियो आहे, उन में हुन सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ज़िंदगी ऐं प्यार जी प्रचार कई आहे। उन खां अलावा मां इहो चवण ते अहल आहियां ऐं मां चवंदुसि इहो त जंहिं बि इंसान में, चाहे हिन धरती ते 8.5 अरब इंसान आहिनि, जंहिं बि इंसान में तहरुक कोन्हे को, उहो मुतहरिक कोन्हे समाज जे अंदरि, उहो ज़िंदगी कोन्हे, उहो हिकिड़ो ज़िंदा लाश माण्हू आहे। ऐं ज़िंदगी तॾहिं जी बि आहे जॾहिं इंसानु पंहिंजो पाण सां प्यारु कंदो आहे ऐं प्यारु शुरू ई पंहिंजो पाण खां थींदो आहे, तॾहिं तव्हां ॿिनि सां प्यारु करे सघंदा आहियो। जेके माण्हू चवंदा मूंखे तोसां प्यारु आहे, मूंखे फलाणे सां प्यारु आहे, जेसिताईं उन माण्हू खे पंहिंजो पाण सां प्यारु कोन्हे का, पंहिंजी पहचान कोन्हे का, तेसिताईं उहो माण्हू ॿिए सां प्यारु मुमकिन ई कोन्हे त करे सघे। इन करे ज़िंदगी ऐं प्यारु हिक ॿिए लाइ लाज़िमो मलज़ूम आहिनि। ख़ासि करे जीअं हुसैन सारंग साहिबु मुंहिंजो जेको तारुफ़ करायो कहाणी जे हवाले सां, त जेका मूं पहिरीं कहाणी लिखी हुई, आई थिंक आई वॉज़ 16 years old, मां 9th क्लास जो शागिर्दु आहियां, त मां कहाणी लिखी हुई ऐं उहा मुंहिंजी पहिरीं कहाणी बि उहा प्यार ते मुनसिर आहे। उहो घर जो प्यारु आहे, उहो माउ पीउ जो प्यारु आहे, उहो भाइरनि जो प्यारु आहे, उहो समाज जो प्यारु आहे। ऐं असां जेका सियासत कई कॉम्प्रेस उन ज़माने में, उन कॉम्प्रेस लॾे जो जेको प्यारु जेका पंहिंजा पई, उन सां उन मां उत्साह वरितो ऐं उन उत्साह ई मूंखे समाज जे ॿिनि कहाणी लिखण ते मजबूर कयो। ऐं मुंहिंजूं जेके बि कहाणियूं आहिनि उहे सभु ऐं सभु उन्हनि में भरपूर ज़िंदगी आहे, तलक हक़ीक़त आहे, हिन में प्यारु आहे। इन करे अॼु जो जेको हीउ मैसेज आहे, जेको हीउ पैगाम आहे, त अॼु जेको असां छड़ो छड़ायूं माण्हू या जेको असां ज़हनी अफ़रा तफ़री में आहियूं, उहो फ़क़ति ऐं फ़क़ति इन करे आहियूं जो असां हिकिड़ो प्यारु त कयूं था, पर उहो वक़्ती प्यारु आहे। माना हिकिड़ो उन प्यार में यकसानियत कोन्हे का, उन में मुस्तक़िल मिज़ाजी कोन्हे का। ऐं जंहिं बि ज़िंदगी में यकसानियत कोन्हे का, मुस्तक़िल मिज़ाजी कोन्हे का, उहा ज़िंदगी कोन्हे का। इन करे मुंहिंजो इहो ई पैगाम आहे त जेसिताईं तव्हां माण्हू सां प्यारु न कंदो, पंहिंजी ज़िंदगी में तारुक न हूंदो, तव्हां समाज में मुतहरिक न हूंदो, तेसिताईं तव्हां पंहिंजी सुञाणप कराए न सघंदो, तेसिताईं तव्हां न समाज लाइ कमु करे सघंदो, न पंहिंजे लाइ कमु करे सघंदो, न माण्हुनि लाइ कमु करे सघंदो। इन करे असां सभिनी खे हिक ॿिए सां मोहबत सां, भाईचारे सां, अमुन सां प्यारु करणु घुरिजे, त जीअं असां भरपूर ज़िंदगी जी सघूं। महिरबानी।